इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत जुडिशियल कॉम्प्लेक्स हमले के विच में पीटीआई के सीनियर अगवान ऐं अॻूणे स्पीकर असद कैसर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। केस गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम दहशतगर्दी टोड़ अदालत के जज ताहिर अब्बास सुपरा केस की ॿुधणी लाइ परवेज़ लाइ असद उमर ऐं शिबली फराज जूं हाज़ुरी खां छूट जूं दरख़्वास्तूं मंज़ूर। अदालत ॿुधणी 6 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। फरहान गनी के कहिड़े सेक्शन जे तहत आज़ाद कयो वियो? कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत रिकॉर्ड तलब करे वरितो। सरकारी मुलाज़िम ते तशद्दुद ख़िलाफ़ केस में फरहान गनी ऐं ॿिया जवाबदार वकीलनि समेत अदालत आरू पेश थिया। अदालत चयो त शाहिदनि जे बयाननि मूजिबि सरकारी कमु बंदि करायो वियो। जवाबदारनि खे जंहिं सेक्शन जे तहत ज़मानत ते आज़ाद कयो वियो उहा दरख़्वास्त किथे आहे, उहा पेश कई वञे। अव्हांखे घुर्जे हा त जेकॾहिं कमु हली रहियो हो त पहिरियां नोटिस ॾियो हा। जवाबदार जे वकील चयो त जेकॾहिं को रोड घिटी या फुटपाथ के नुक़सान पहुचाए रहियो हुजे त उनखे रोकियो वेंदो। जवाबदार गिरफ़्तार हुजे त नोटिस कीअं जारी कंदो? अदालत चाहे थी त दहशतगर्दी जा कलम मंज़ूर करे या कार्रवाई करे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त अव्हां जज़्बाती थी रहिया आहियो, अव्हां फरियादी जो बयानु रिकॉर्ड कराए अचो। वकील चयो त छा ही एतिरो अहम केस आहे जो एतिरा रुख ॾिठा पिया आहिनि? अदालत जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त अव्हां कानून पढ़ियो आहे या न? ईंदड़ ॿुधणी ते केस जे फरियादी खे तलब करियूं था। फरियादी जे वकील चयो त संदसि असीरत जो तालुक़ु हसास इदारे सां आहे। फरियादी जे बदिरां शाहिदनि खे अदालत में पेश करियूं था। अदालत केस जी ॿुधणी 30 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब कयो वियो। गुज़िरियल महीने 24 अगस्त ते सईद गनी जे भाउ फरहान गनी ऐं ॿियनि ख़िलाफ़ फिरोज़ाबाद थाणे ते सरकारी मुलाज़िम ते तशद्दुद जो केस दाख़िल कयो वियो हो। मलीर जे मेमण ॻोठ थाणे ते 3 खदड़नि फ़क़ीरनि जे क़त्ल जो केस दाख़िल। गुरु ज़फ़र जी फरियाद ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। फरियादी मौक़िफ़ अख़्तियार कयो त असां हिक ई इलाइक़े में रहंदा आहियूं। असांखे व्हाट्सएप ज़रिए मालूम थियो त असांजे साथियुनि खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो आहे। मक़तूलनि में एलेक्स, जीएल ऐं अस्मा शामिल आहिनि। टिनी खे अणॼातल जवाबदारनि अणॼातल सबबनि जे करे क़त्ल कयो आहे। पुलिस कातिलनि जी जांच लाइ टीम जोड़े छॾी। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त वाक़े खे हाई प्रोफाइल केस तौरु ॾिसी रहिया आहियूं। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया। हिकु ॾींहुं अॻु मेमण ॻोठ थाणे जी हद मोटरवे M9 वेझो झाड़ियुनि मां 3 खदड़नि फ़क़ीरनि जा गोलियूं लॻल लाश मिलिया हुआ। सुञाणप भोजदार वॾा वासी जीएल, शेखपुरा वासी एलेक्स ऐं अस्मा तौरु थी। इलेक्शन कमीशन में 2 नयूं सियासी पार्टियूं रजिस्टर्ड थी वियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि आज़ाद अवाम पाकिस्तान पार्टी ऐं तजदीद निज़ाम पार्टी रजिस्टर्ड थी वई। आज़ाद अवाम पाकिस्तान पार्टी जो सरबराह मोहम्मद अली ऐं तजदीद निज़ाम पार्टी जो चेयरमैन ख़ालिद ज़मान आहे। इलेक्शन कमीशन ॿिन्ही पार्टियुनि जी इंट्रा पार्टी इलेक्शन तस्लीम करे वरिती। 2 सियासी जमायतुनि जी रजिस्ट्रेशन बाद इलेक्शन कमीशन में रजिस्टर्ड सियासी पार्टियुनि जो अंगु 170 थी वियो। फ्रांस ऐं सऊदी अरब जी सरबराही में फ़लस्तीन मसइले जे 2 रियासती हल ते गॾियल क़ौमुनि में अॼु कॉन्फ्रेंस थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ शिरकत कंदो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामी मुल्कनि जे अॻुवाणनि सां गॾिजी आमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात कंदो। गुज़िरियल ॾींहुं बर्तानिया, कैनेडा ऐं ऑस्ट्रेलिया फ़लस्तीन खे ख़ुदमुख्तियार रियासत तस्लीम कयो हो। हमास चयो आहे त ओलह जे मुल्कनि जो फ़लस्तीन खे आज़ाद रियासत तस्लीम करणु फ़लस्तीनी अवाम जी कामयाबी आहे। अमरीका फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण खे नुमाइशी क़दम करार ॾेई छॾियो। अमरीकी परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अमरीका जे तरजीह संजीदा सिफ़ारत करी आहे। नुमाइशी ऐलान न, अमुन, इसराइल जी सिक्योरिटी ऐं यरगमालिन जी आज़ादी तरजीह आहे। ख़िते में अमुन ऐं ख़ुशहाली रुगो हमास खां सवाइ मुमकिन आहे। चीन जे परॾेही वज़ीर वांग यी चयो त चीन गज़ा में जंगबंदी ऐं जंग जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। आलमी बिरादरी रियासती हल तहत फ़लस्तीन जी गॾियल क़ौमुनि में मेंबरशिप जी हिमायत करे। कोटड़ी बिराज ते पाणी जे वकरनि में वाद विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। मथां वकिरो 3,64,741, हेठां वकिरो 3,39,486 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू ऐं सखर बिराजिस वटि लास्ट जो सिलसिलो जारी। गुडू वटि मथां वकिरो घटिजी 2,52,569 ऐं हेठां वकिरो 2,23,805 क्यूसेक ते पहुची वियो। सखर बिराज वटि मथां वकिरो घटिजी 2,61,554 ऐं हेठां वकिरो 2,06,434 क्यूसेक ते पहुची वियो। 9 ॻोठ भरिसां ज़मींदारी बंदि टुटण बाद 70 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। दरियाबंद ते बेयारो मददगार वेठल मुतासिरनि जो वाहर न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। मुतासिरनि जो चवणु आहे त 7 ॾींहनि खां निटण उस में खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। सभु कुझु लुड़ी वियो आहे। बुखूं काटण ते मजबूर आहियूं। इंतिज़ामिया मदद नाहे कई। मीरो खान में खुराक खाते जी नाअहली सबबि हज़ारे मण कणिक ख़राब थी वई। राइस मिल जे अहाते में खुलियल आसमान हेठि रखियल सरकारी कणिक ख़राब थियण बाद बदबू पकड़िजी वई।
राइस मिल मालिक जो चवणु आहे त खुराक खाते जे अख़्तियारनि खे बार बार आगाह कयो त कणक ख़राब थी रही आहे, पर को नोटिस न वरितो वियो। कंदकोट में अगवा थियल बाड़ो बाज़ियाब, मामो गिरफ़्तार। एक ॾींहुं अॻु सी सेक्शन थाणे जी हद मदरसा पाड़े में नीगर अली रज़ा सुमरो अगवा थी वियो हो। वारसनि खे घर जे दरवाज़े तां पर्ची मिली हुई। पर्ची ते लिखियल हो त 1.5 लाख रुपया ॾियो त नीगर मिली वेंदो। अॼु सुबुह अणॼातल जवाबदार नीगर खे घर ॿाहिरां छॾे फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त नीगर जे अगवा में संदसि मामो शोएब सुमरो मुलविस आहे, कंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार शोएब सुमरो नीगर खे पंहिंजे ई घर में रखियो हो। ऐं पाकिस्तान टीम फ़खर ज़मान जे तकरारी आउट ते ICC के टीवी अंपायर खिलाफ़ शिकायत करे छॾी। क़ौमी टीम जे मैनेजर नवीद अकरम चीमा मैच बाद पंहिंजे ख़दशनि बाबति रेफरी एंडी पाई क्राफ्ट खे आगाह कयो। कप्तान सलमान अली आगा बि तकरारी फ़ैसिले खे हाईलाइट कयो। ICC जे एम्पायर्स ऐं मैनेजर खे बाज़ाब्ता शिकायत कई वई। मैच में भारत पाकिस्तान खे 6 विकेट्स तां शिकस्त ॾिनी।